अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त मैं मौजूद आहियां जैकबाद प्रेस क्लब अॻियां, जिते मशहूर टिकटॉकर जेका सारा बलोच आहे उहा पाक किताब खणी करे पंहिंजे मुड़ुस समेत प्रेस क्लब जे अॻियां वेही करे एहतजाज कयो आहे। ॿुधायो थो वञे त जैकबाद पुलिस हिननि सां वॾी उस्तादी करे वई आहे। जेको जवाबदार हिननि जे केस में शामिल हुयो, जंहिंजो हुननि नंबर ॾिनो हुयो, सारा जो चवणु आहे, हुनजे मुड़ुस जो चवणु आहे त उहो नंबर वेरीफाई कयो वञे। असां जेको जवाबदार पुलिस गिरफ़्तार कयो आहे, उनजा जेके वारिस आहिनि उहे असांखे तस्दीक करे विया आहिनि त असांजो हमराह तव्हांजे केस में मुलविस ई न आहे। पुलिस जी अनोखी दास्तान आहे, जंहिंजे करे माई ऐं पंहिंजो उनजो मुड़ुस जेको आहे उहो क़ुर पाक खणी करे प्रेस क्लब अॻियां अची करे पंहिंजी दास्तान उन्हनि सहाफ़ियुनि खे ॿुधाई आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त असां आवाम ताईं पुॼायूं, छो जो गुज़िरियल ॾींहं केतिरनि ॾींहंनि खां सोशल मीडिया ते सहाफ़ियुनि जे मथां बि तनक़ीद कई थी वञे त हाणे अॼुकल्ह सहाफ़ी सिर्फ़ु सारा मां ई वांदा न आहिनि। ज़ाहिर आहे प्रेस क्लब जे अॻियां उहो ई ईंदो जेको कमज़ोर हूंदो, जेको जंहिंजी को ॾाढो माण्हू जेको आहे जंहिंजी मदद न कंदो, उहो ई माण्हू मोटी प्रेस क्लब ईंदो आहे। कोई बि वॾो माण्हू जेको हूंदो आहे, ज़मीनदार हूंदो आहे, पोच वारो हूंदो आहे, उहो प्रेस क्लब न ईंदो। ज़ाहिर आहे सहाफ़ी त जॾहिं एहतिजाज जेको बि करे थो उनखे कवरेज ॾियनि था, पर अॼु माई जेका आहे क़ुर पाक खणी करे प्रेस क्लब अॻियां वेठी आहे। असांजो इहो फ़र्ज़ु थिए थो त असां हुनजो जेको मौक़ुफ़ आहे उहा आला अख़्तियारनि ताईं पुॼायूं। तव्हां असांखे इहो ॿुधायो तव्हांजे केस में जेको तव्हां नंबर ॾिनो पुलिस खे, जेको जवाबदार पुलिस गिरफ़्तार कयो आहे, हुनजा वारिस तव्हां वटि पहुता आहिनि, हुननि तव्हांखे छा चयो आहे? उहो सनासी कार्ड आहिनि खणी आया आहिनि, उनजा जेको मुजुर्म आहे चयो क़ुर पाक बि खणी आया आहिनि। असां ॾे चई असांजी जेको भाउ इहो तव्हां जांच करायो, जेको सनासी कार्ड असांजी भाउ जे नाले ते आहे त पोइ सही आहे, नाले न आहे त पोइ असां ग़लति न कयो। पोइ तव्हांखे SHO एयरपोर्ट वटि तव्हांजो केस आहे न इहो? जी जी। पोइ तव्हां इहा ॻाल्हि SHO एयरपोर्ट खे कई आहे त बाबा हू जखरानी बिरादरी जा माण्हू असांजे पाक किताब खणी आया आहिनि, शनाख्ती कार्ड खणी आया आहिनि, तव्हां हिनखे वेरीफाई कयो? असां त चऊं था पुलिस जेको उनजो कमु आहे न वेरीफाई करे पकड़े, खां पुलिस छो पकड़े। हाणे ॿुधण में अचे थो जेको इहो मौला बख्श गिरफ़्तार आहे, इहो पाण घुमंदो वियो थाणे ते गिरफ़्तारी ॾिनो अथसि। हाणे असांखे ख़बर न आहे पुलिस ड्रामो आहे या हिन जो सभिनि जो ड्रामो असां करनि था, का ख़बर नथो पए। जेको मौला बख्श हाणे हज़ार आहिनि, हाणे हे नंबर में खणी आयो मौला बख्श जो, इहो ई जंहिंजो नंबर आहे उहो ई मौला बख्श गिरफ़्तार थिए ऐं जेको मेन मुजुर्म आहे हे नंबर अथसि। जी जी। तव्हां छा सम्झो था पुलिस मुंडी मटे करे वई आहे? उहो पुलिस खे ख़बर आहे, अगरि नंबर इन जो आहे त पुलिस ज़ाहिर बि करे न, पोइ ज़िम्मेदार पुलिस हूंदो न। साईं ईअं न सुभाणे नंबर ॿिए जो हुजे पुलिस ॿिए खे पकड़े। नाज़रीन, ही टिकटॉकर सारा बलोच ऐं हुनजो मुड़ुस वेठो आहे, हिननि सां बि पुलिस मुंडी मटे करे वई आहे। छा इम्तिहान वांगुरु जीअं असांखे इम्तिहान ॾींदासीं, हिकिड़ो उठाए करे वरी ॿियो विहाए छॾंदासीं, उहो इम्तिहान ॾींदो ऐं माई खां पुछा कयूं था जी तव्हां हे आया हो प्रेस क्लब, पाक किताब तव्हांखे साण आहे, माण्हू त हूअं ई साफ़ हिन ते तनक़ीद करनि था, तव्हां थोरो सारा जा हलायो था। हाणे तव्हां बि अची क़ुर पाक खणी वेठा हो, तव्हांजो इशू छा आहे? आख़िर मौला बख्श त गिरफ़्तार थियो आहे, उनजा मैटर छा चवनि था? उहो ख़बर न आहे, उहो मौला बख्श का या ॿियो आहे, नाले वारा बि खोड़ हूंदा आहिनि। असां इहो नंबर वारे खे गिरफ़्तार करणु चाहियूं था। हे जेको नंबर आहे जी, ये नंबर तहक़ीक़ात करे इहो नंबर वारे खे गिरफ़्तार करनि। न जेको मौला बख्श गिरफ़्तार थियो आहे, भला उनजा मैटर तव्हां वटि आया आहिनि तस्दीक ॾियण? हा, उहो सनासी कार्ड खणी आया, चए थो तव्हां नंबर खे जांच करायो, सनासी कार्ड त असांजो भाउ गुनहगार न आहे, बेगुनाह आहे असांजो भाउ। अच्छा, पुलिस तव्हांखे गनमैन ॾिना हुया, सिक्योरिटी ॾिनी, उहा आहे या वापसि वठी? उहो पाण छॾे ॾिनो पाण छॾे ॾिनो? असुल बसि सिर खां लायूं वरिता हो? जी। हा हा। न सिक्योरिटी तव्हांखे पुलिस ॾिनी, कल्ह तव्हां सां जहिड़ो बि थियो त पोइ तव्हां सिक्योरिटी छो वापसि कई? बसि हाणे जाते काथे उहो पुलिस काथे घुमायूं, जाते काथे असां पुलिस खे। अच्छा, पोइ हाणे तव्हां हिते वेहण जो या क़ुर पाक खणी अचण जो मक़सदु छा आहे? मुतालबो असांजो इहो ई आहे, मेन मुजरिम उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾियणु बसि। हमलो बि थियो आहे। अच्छा, हा, ॻाल्हि ॿोल करे वियो न। छा तव्हांजे मथां हमलो थियो? कल्ह साईं जखण हमलो कयो आहे, पूरो दुनिया ॾिसे पियो सुमरा शाख ते। असांजा पंहिंजा माइट बीठा हुआ, उहा बि ॾिसनि पिया, 3 ॼणा हुआ, धक हणी विया, मूंखे धक बि लॻल हुआ। तव्हांजा मीडिया वारो कल्ह कैमरा भरी विया आहिनि, हिकिड़े खे सुञाणो पिया वञूं, घर जे मथां कल्ह रेड बि कयोसीं, घर खां भॼी वियो आहे। नाज़रीन, सहाफ़ी जेके आहिनि, प्रेस क्लब जेका आहे उहा मज़लूमनि जो आवाज़ आहे। भली को तनक़ीद करे थो त हुनखे करण जो। प्रेस क्लब ते उहो ई माण्हू ईंदो आहे जेको मज़लूम हूंदो आहे, जंहिंजी दादरसी कोई कंदो न आहे, हुनखे पंहिंजी का ताक़त न हूंदी। अॼु ही ॿई पाक किताब खणी करे प्रेस क्लब अॻियां आया आहिनि। असां SSP जैकबाद खे इहो मुतालबो था कयूं, SSP जैकबाद खे चऊं था हिननि जेको मुतालबो करे वेठा आहिनि अची हिते, हिननि जी ॻाल्हि ॿुधी वञे ऐं हीअ जेको त इन्वेस्टिगेशन जे लाइ चवनि था, हिननि जी इन्वेस्टिगेशन कराई वञे ऐं हिननि जा जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार करे हिननि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।